नाज़रीन, टिंडो में पुलिस जे सरपरस्ती हेठि हलंदड़ मंशात ख़िलाफ़ वापारियुनि ऐं शहरुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां पेश आहे इमरान अली सोहो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, टिंडो में हलंदड़ मंशात जंहिंजे ख़िलाफ़ अॼु अंजुमन ताजरान जी हिकु वापारी तंज़ीम नवां हट बाज़ार हिते मालाकंड चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो हिन बारे में वधीक छा चवणु आहे। बाबा गुटको मेन पूरी बंदि थियणु घुरिजे। तमामु जेका नुक़सानकार आहे ऐं ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। शराब जा अड्डा वधंदा पिया वञनि, जुआ जा अड्डा वधंदा पिया वञनि। असां हुकूमत खे बल्कि टिंडो जे SHO खे गुज़ारिश करियूं था त इन तरफ़ तवज्जो ॾे। जेको मस्जिदनि खे पाबंदी सां बंदि कराए रहियो हुयो, हींअर उन्हनि खे इहे अड्डा नज़र छो नथा अचनि, मंशियात नज़र छो नथी अचे। गुटको सरेआम हले पियो, पुलिस भताखोरी वठे पई, को माना कोन थो खणनि। बेगुनाह माण्हुनि खे खयो, उन जे पोयां चालान करे चवनि था ज़ोरी पुलिस चवे थी त भतो ॾियो ऐं माल हलायो। हीउ ज़ुल्म लॻो पियो, नओं नसुल तबाह थी वियो। मेनपुरी गुटको सरे में को बि कारखाने वारो कोन ॿधो आहे, सरेआम हले पई पुड़ी। ही नशो को बि आहे, उनखे जेको आहे असां उन जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं नशो हूं बि मुसलमान ते हराम आहे ऐं असांजी पुरज़ोर मज़म्मत था कयूं। XYZ को भी नशो है, असां उनकी पुरज़ोर मज़म्मत था कयूं। हमारी सिर्फ ये इंतज़ामिया से रिक्वेस्ट है कि टिंडो में तमाम मंशियात के अड्डे बंद कराए जाएँ, फहाशी के अड्डे बंद कराए जाएँ, मैनपुरी गुटखा बंद कराया जाए। जब सुप्रीम कोर्ट ने अहकाम जारी कर दिए उसके बाद क्यों बंद नहीं हो रही है चीज़ें, तो इंतज़ामिया को चीज़ें बंद करानी चाहिए।